इस्लाम जो रूह विच ते रहण आहे। इस्लाम जो रूह जोर से ॾिसो कुरान शरीफ में भी ये लफ्ज़ फरमाए कज़ालिका जअलनाकुम उम्मतन वसता। एडी तरह जी तवा के काबे दुनिया जे विच में ॾिनम तीअं तवा के दीन भी विच थरो ॾिनो थम। विच में रहजो ऐं विच के अदालत चइबो आहे। तवजो आहे अदालत साके चइबो आहे त न फरियादी ॾे लाड़ो हुजे न जवाबदार ॾे लाड़ो हुजे। विच ते वेही सिधो फ़ैसिलो ॿुधा। अब तराज़ीअ जो पलड़ो हिकु पासे थी वियो त इहो विच कांटो सिधो रख, इंसाफ़ जो कांटो रख। एदिलू हुवा अक़रबु लित्तक़वा। कुरान शरीफ में फरमाए तो दुश्मनी हुजे दुश्मन सां भी धोखे ॾियण जो फैसलो न कजांइ। दुश्मन सां भी इंसाफ़ जो रस्तो, विच थरो रस्तो, सही सही दलील जो रस्तो। इन तरीके सां हला ॻाल्हि। ला यजरिमन्नकुम शनानु कौमिन अला अल्ला तादिलू एदिलू हुवा अक़रबु लित्तक़वा। कुरान शरीफ में फरमाए खबरदार मता कंहिं कौम जी दुश्मनी तोखे इंसाफ़ ऐं विच खां हटाए न वञे। हिकिड़ा दोस्त असांजा दुश्मनीअ जे करे हटी वेंदा। फिलाणो हीअं करे थो मां हीअं छो कयां। बाबा इंसाफ़ जी ॻाल्हि करे थो त उहा मञबी। इन करे दुश्मनीअ में भी अदालत जो रस्तो न छॾियो। इहो विच थरो रस्तो। अञा थोरो अॻिते हलो। वली हुजे, नबी हुजे, पीर पैगंबर हुजे, अदना आली हुजे, आलिम उम्मती आम हुजे, औरत हुजे, मर्द हुजे, सबके चई त दुआ में ये हथड़ा खणी घुर, हथ बधी भी घुर। इहदिनस सिरातल मुस्तकीम। सब पढ़ो इहदिनस सिरातल। आवाज विच ते रहण ॾुखियो आहे। कुरान शरीफ में अल्लाह ताला खुद फरमायो सिराते मुस्तकीम विच थरे रस्ते के चइबो आहे। पर इन ते रहण ॾुखियो आहे। छो रब साईं सूरत आराफ में फरमायो शैतान तो चवे ला अक़ुदन्न लहुम सिरातकल मुस्तकीम। मां विचे रस्ते ते शैतान तो चवे झोली पथारे वेही रहंदुसि। तुंहिंजे माण्हुनि खे या हेॾे लाड़ींदुसि या हेॾे लाड़ींदुसि। सिराते मुस्तकीम विचे रस्ते ते हलण न छॾींदुसि। अब इहो केरु थो चवे? ज़ोर सां जट बि सम्झे। शैतान थो चवे मां वेठो हूंदुसि विच ते हलण न छॾींदुसि या हेॾे वठी वेंदुसि या हेॾे। ऐं हुस्न ऐं जमाल भी नालो थवे विच थरे हुजण जो। तवजो कजो। सूंहं छाखे चइबो आहे? हमरा डिघो लंबो हेॾो भला लकड़े जेॾो हुजे वेगन तो लाहे छॾींदा। बा असां वटि जाइ न आहे तुंहिंजी गोॾा फासी वेंदा। इहो बि सुहिणो न आहे। सफ़ा ढिंढड़ो हुजे इहो बि सुहिणो। विच थरो हुजण सुहिणो आहे। नको ईअं भित वांगुरु हुजे इहो बि सुहिणो न आहे। सफ़ा चिमटियो पियो हुजे हेठां चीनियुनि वांगुरु इहो बि सुहिणो न आहे। विच थरो आहे त इहो हुस्न आहे।